अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। असां पंहिंजो प्रोग्राम वधंदड़ महांगाई जे हवाले सां जेको आहे सो तरतीब ॾिनो आहे, छाकाणि त सरकार जेको आहे सो पेट्रोल जा अघ हिक ई धक में 26 रुपया वधाए छॾिया आहिनि, जंहिंजे करे 332 रुपया पेट्रोल जेको आहे सो लीटर जो अघु थी वियो आहे। ऐं उनजे करे हर शइ ते जेको आहे सो उनजो तमामु घणो असरु पियो आहे। यानी जेका आम वापे जूं शयूं आहिनि या रोज़मर्रा जूं जेके शयूं इस्तेमालु माण्हू करे थो, उन्हनि में जेको आहे सो तमामु वॾो इज़ाफ़ो थियो आहे उन्हनि जे अघनि में। ऐं गॾोगॾु ट्रांसपोर्ट वारनि बि जेको आहे सो पंहिंजा भाड़ा ॿीणा ऐं टीणा करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे जेके ग़रीब माण्हू आम ट्रांसपोर्ट इस्तेमालु कनि था, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञनि था, नौकिरी पेशा माण्हू आहिनि, त उन्हनि जे मथां बि तमामु वॾो भार पइजी वियो आहे। हिन वक़्तु मुआशी जेका सूरत हाल आहे इंतिहाई ख़राबु आहे मुल्क जे अंदरि। ऐं हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे असांजे इलाइक़नि में, त हिते जेके आम मापे जूं शयूं आहिनि, मिसाल तौरु जेकॾहिं को ग़रीब माण्हू आहे दाल वठे थो या सब्ज़ी वठे थो, त हाणे उहा बि ॼण त हुननि जे ख़रीद खां जेको आहे सो तमामु घणी मथे चढ़ी वई आहे। ऐं हुन जूं जेके क़ीमतूं आहिनि एतिरियूं वधी वियूं आहिनि जो माण्हू वटि जेको आहे सो क़ुवत ख़रीद न रही आहे। त हाणे इन हवाले सां हिते जो जेको ग़रीब तबिको आहे उहो तमामु घणो परेशान आहे, माण्हू तमामु मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। ऐं काफ़ी असां मुख़्तलिफ़ जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि या ग़रीब आबादियुनि वारा इलाइक़ा आहिनि, उते वञी सर्वे कयो आहे त माण्हू सिर्फ़ु हिकिड़ो वेलो हाणे जेको आहे सो मानी खाई सघनि था, छाकाणि त उहे आम रोज़मर्रा जो जेको आहे सो महिनत मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालीनि था, पर हुननि वटि जेकॾहिं को ॿार बीमार आहे त उनजो इलाजु नथा कराए सघनि, उनजी दवा नथा वठी सघनि। माना हर शइ जेका आहे उहा महांगी थी वई आहे, दवाऊं महांगियूं थियूं आहिनि, तव्हांजो खाइण पीअण जूं शयूं महांगियूं थियूं आहिनि। हिकिड़ी मजबूरी ऐं लावारसी वारी आहे हालत आहे उन्हनि सां, ऐं हिकिड़ी ॾुखी सूरत हाल आहे। माण्हू पंहिंजे बच्चनि खे हाणे तालीम जेका आहे उहा नथो ॾेई सघे। हलूं था उन्हनि जी तरफ़, उन्हनि सां ॻाल्हायूं त हू इन हवाले सां छा था चवनि। साईं, मां रक्शो हलाईंदड़ आहियां, 2 सालनि खां हलायूं था पिया रक्शो जेको आहे सो। एॾी महांगाई थी वई आहे, किरायो मिले कोन थो, पेट्रोल ॾींहों ॾींहुं चढ़ंदो थो वञे, 10 ॾींहं 12 ॾींहं जेको चढ़े थो रुॻो पेट्रोल जे मथां मार मारो आहे। हर शइ महांगी थी वई आहे। कॾहिं असांखे 200 था बचनि, आमदनी हुजे असांजी 600-700 रुपया, घर में 7-8 भाती खाइण वारा आहिनि, न तेल था वठी सघूं, न जेको अटो वठी था सघूं, न लूणु मिर्च था वठी सघूं। असां वञूं त काॾे वञूं जेको आहे सो। ग़रीब माण्हू, किरायो मिले कोन थो, किरायो अञा 50 हूंदो उते 40 रुपया वठो, जिते 100 हूंदो उते 80 रुपया वठो। माना 200 रुपया त किरायो ई कोन्हे, उहो ई 150, 100, 80 इहो ई किरायो थो हले जेको आहे सो। हुकूमत खे असांजी नाल हुकूमत आहे, इहो पंहिंजो पाण खे थियूं मारे छॾनि त बहितर आहे। इहो जेको चढ़े थो रुॻो अवाम खे जेको आहे सो मारी वेठो आहे। महांगाई इहो जेको आहे चाढ़ी वेठा आहिनि, रिलीफ को बि कोन थो मिले। माण्हू खे सुकून कान्हे, न कमाई न माण्हू खे बरकत आहे। सॼो ॾींहुं लोड़ियूं था, सॼो ॾींहुं कमायूं था, त बि घरनि जा ख़र्च बि नथा निकिरनि। हर माण्हू परेशान लॻो पियो आहे। माण्हू घरनि जा ख़र्च ॾे, बिजलियुनि जा बिल ॾे, गैसनि जा बिल भरे, छा करे माण्हू वञे काॾे। ग़रीब माण्हू हिन अहिड़े दौर में सफ़ा माण्हू ग़रीब माण्हू ॾुतरजी वियो आहे। सफ़ा माण्हू ख़ुदिकुशियुनि ते वञी पहुता आहिनि। महांगाई माण्हू खे एॾो परेशान कयो जो अंदाज़ो ई न आहे। को बचो ॿार बीमार थिए, माण्हू बीमारी खे मुंहुं ॾिए या पंहिंजे परेशानी खे मुंहुं ॾिए या घरनि जा ख़र्च हलाए। हिन जेके हर माण्हू बदहाल लॻो पियो आहे, हर माण्हू परेशान लॻो पियो आहे। को माण्हू खे सुकून कान्हे, न माण्हू कंहिंखे निंड सुकून ई थी अचे परेशानी में। हर माण्हू पंहिंजी परेशानी में लॻो पियो आहे। बसि ख़ुदा जे वास्ते हेतिरा पैसा मिलिया, हेॾे को ॿाहिरि मुल्कनि में जेको पकता अथनि, माण्हू पकता अथनि, हेतिरा पैसा पकता अथनि, मसइलन हेतिरा अरब पकता अथनि या छापा आया अथनि, गोदामनि ते छापा अथनि, को रिलीफ कंहिंखे मिलियो ई न आहे। त ॾिसो न, हाणे माण्हू पेट्रोल भराए या घरनि जा ख़र्च पूरा करे या तेल भराए, ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे। माण्हू एॾो परेशान आहे, अंदाज़ो ई न आहे परेशानी जो। कंहिं माण्हू खे चवण सुकून ई न आहे। जेको कमायूं था तेल में पूरा लॻा पिया आहियूं, घर वञूं था घर जा ख़र्च पूरा नथा थियनि। ग़रीब माण्हू वञे त काॾे वञे। हिन महांगाईअ माण्हू खे एॾो बेज़ार कयो आहे जो अंदाज़ो ई न आहे। बसि ख़ुदा जे वास्ते जेको थी सघे हुकूमत खां माण्हुनि खे रिलीफ ॾियनि, ग़रीब आवाम खे को फ़ाइदो पहुचे। हेतिरा अरबियूं रुपया ॿाहिरि जेके पैसा खणी माण्हू ॿाहिरि निकिता हलिया विया आहिनि। जेके IMF खां हाणे जेके पैसा वरिता अथनि, उहो पैसो वियो काॾे? उहो बोझ बि आवाम जे मथां पियो आहे। उहो आवाम माण्हू वञे काॾे? हर माण्हू पंहिंजे परेशानी में लॻो पियो आहे। ख़ुदा जे वास्ते जेके पैसा खणी आहिनि, जंहिं चोरी कई आहे, तव्हां उन जी गीचियूं पकड़ियो, उन्हनि मूं पैसो वठो। इहो ग़रीब माण्हू इहो ॿुधाए साईं, हाणे किरायो असांखे मुकमल किरायो नथो मिले सही तरीक़े सां। हिकु किरायो मिले त असांजो बि घरु हले, असांखे बि को फ़ाइदो मिले। माण्हू को बीमारी बड़ी खे मुंहुं ॾिए, घर खे घरनि जे ख़र्चनि खे मुंहुं ॾिए, माण्हू काॾे वञे। एॾी महांगप थी वई आहे जो अंदाज़ बि न आहे। असां ख़ुदकुशी करण लाइ तयारु आहियूं। त एतिरा असांजा 4 ॿार आहिनि, असां ॿार बि नथा पाले सघूं। कश्मीर खां अचूं था लाड़काणे, ख़ाली गाॾी काए चवंदा, ख़ाली गाॾी काए वञूं था। शाम जो असां परेशान एतिरा थी वञूं था जो अंदाज़ बि न आहे।
त असांजा माना गाॾियुनि जा ख़र्चा बि नथा निकिरी सघनि। हिते असां वटि एतिरा पैसा न आहिनि, होटल ते वेठा आहियूं त असां मानी खाऊं। होटल वारो परेशान आहे त चए थो त बाबा तव्हां मूंखे पैसा ॾींदो त असां त तव्हां खां सौदो राशन घुराईंदासीं। एॾी महांग कपा सम्झ में नथो अचे, घरनि जा ख़र्चा आहिनि, सिस्टम आहे, ज़मानो कीअं हलंदो सम्झ में ई नथो अचे। एॾो पेट्रोल महांगो ॾींहों ॾींहुं चढ़ंदो वञे थो, ॾींहों ॾींहुं किसो वधंदो वञे थो। हर माण्हू परेशान थी वियो आहे। जेको भुॻड़ा हलाईंदो आहे उहो शाम जो भुॻड़ा 200 में खपाए करे वरी शाम जो रोए थो, चए थो मां हाणे पिना कीअं कयां। उन घर तमामु परेशान थी वियो आहे, ॾाढो ॾुखियो जान थी वियो आहे। साईं पेट्रोल सां सभु शइ असांजो वधे थो साईं। हाणे असां 16,000 में टायर वठंदा हुआसीं, हाणे असांजो टायर 36,000 32,000 जो टायर थी वियो आहे। एॾो असां सां माना ज़ुल्म थी वियो आहे, अंदाज़ बि न आहे। असां बैटरी वठंदा हुआसीं तक़रीबन 9,000 में, हाणे असांजी बैटरी थी वई आहे 19,000 22,000 24,000। एॾो असां सां माना ज़ुल्म आहे, अंदाज़ बि न आहे, ख़बर ई नथो पए त कीअं ज़मानो हलंदो, कीअं जान हले थो पियो। वक़्त में जॾहिं खां निगरान हुकूमत आई आहे त हिननि 2 दफ़ा पेट्रोल वधायो आहे। पहिरियां हिननि 15 रुपया पेट्रोल वधायो ऐं हाणे वरी 26 रुपया पेट्रोल हिननि वधायो। उनखां पोइ जेकी पाकिस्तान जे ग़रीब मिसकिन अवाम जी जेकी सूरत हाल थी वई आहे उहा इंतिहाई ॻणती जोगी सूरत हाल आहे। छो जो हिकु ई वक़्तु 1 रुपयो या 2 रुपया पेट्रोल चढ़ंदो आहे त उनजो बि वॾो असरु पवंदो आहे महांगाई ते। हे त हिकु ई वक़्तु 26 रुपया पेट्रोल मथे चाढ़णु मुंहिंजे ख़्याल में ही त सिधी साईं आवाम सां दुश्मनी आहे, धोखो आहे। ऐं असीं जेकॾहिं गुज़िरियल 75 सालनि जी तारीख़ ते जेकॾहिं नज़र रखंदासीं त पाकिस्तान जे हुक्मराननि पंहिंजे ग़लति पॉलिसियुनि सबबु ऐं जेके ग़लति जेके मुआहिदा कनि था IMF सां ऐं ॿियनि जेके दुनिया जे जेके कंपनियुनि सां, उन्हनि जे सबबु, हिननि जी करप्शन जे सबबु अवाम अॼुकल्ह सफ़ा पीसिजे, चकी में पियो पीसिजे। ऐं पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध जे अवाम खे मरण ते, ख़ुदकुशियूं करण ते मजबूर कयो वियो आहे। सिंध जे अवाम खे 2 वेला मानी खाइण लाइ कोन्हे का, हू पंहिंजा बच्चा तालीम नथा पढ़ाए सघनि, हू पंहिंजी बच्चनि खे इल्मु नथा हासिलु कराए सघनि ऐं उन्हनि जे लाइ उहो लटो कपिड़ो नथा मुहैया करे सघनि। हिन वक़्तु त हिननि अहिड़ी पोज़ीशन बनाए छॾी आहे जो माण्हू मरनि पिया, ख़ुदकुशियूं पिया कनि। ॿियो, निगरान गवर्नमेंट जो हुकूमत जो कमु हूंदो आहे त अचे 3 महीननि में। आइन मुताबिक़ असीं वकील आहियूं, वकील जे हिसाब सां इहो चई सघूं था त 90 ॾींहंनि में हिननि खे इलेक्शन कराइणी आहे ऐं ही वेही पाकिस्तान जे अवाम जी जीअं चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि उन्हनि जे क़िस्मतुनि जा फ़ैसिला नथा करे सघनि। ही उन्हनि जा मजाज़ ई कोन्हनि, हिननि खे अथॉरिटी ई कोन्हे त तव्हां वेही ऐं पाकिस्तान जे अवाम जा, सिंध जे अवाम जा वेही उन्हनि जे क़िस्मतुनि जा फ़ैसिला कयो। उहो तॾहिं थींदो आहे जेके चूंडियल अवाम जा चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि, उहे ईंदा आहिनि ऐं उहे अचे फ़ैसिला कंदा आहिनि। हिननि अचण सां अचे कुर्सियुनि ते ईअं वेठा आहिनि जीअं सदाईं जे लाइ हिननि खे रहणो हुजे। मां त ईअं चवंदुसि त असांजे मुल्क पाकिस्तान में हिन वक़्तु अण ऐलानिया मार्शल लॉ लागू थियल आहे ऐं उन मार्शल लॉ में जेको इलीट क्लास आहे, मथियों तबिको आहे, उनखे फ़ाइदो ॾिनो थो वञे, उहो ॾींहों ॾींहुं अमीर थींदो थो वञे ऐं जेको हेठियों तबिको आहे, ख़ासि तौर ते जेको मज़दूर आहे, हारी आहे, उनखे परेशान कयो वियो आहे ऐं उन्हनि जो जीअण जंजाल कयो वियो आहे। बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल थी वई आहे। हिन वक़्तु जेको 170 रुपया किलो अटे जो आहे, जंहिं मज़दूर जे घर में जेकॾहिं 7 ॿार आहिनि त उहो 7 ॿारनि जे लाइ उनजी मज़दूरी आहे 700 रुपया। 700 रुपये में उन्हनि जे लाइ 5 किलो अटो किथां ख़रीद कंदो? उहो गिहु जेको 600 रुपया 550 रुपया किलो आहे उहो किथां ख़रीद करे सघंदो? उहो जेको खीर आहे 260 रुपया किलो खीर आहे, उहे पंहिंजे बच्चनि खे खीर किथां? ऐं खुराक जी कमी सबबु पाकिस्तान में जेको हर रोज़ जेके अमवात थियनि था, माण्हू मरनि था, वॾी उमिरि वारा ऐं ॿार, उन्हनि जो हज़ारनि जे तादाद में उन्हनि जो तादादु आहे खुराक जी कमी सबबु। अॼुकल्ह जेके औरतूं आहिनि पेट सां आहिनि, उन्हनि खे उहा खुराक कोन थी ॾिनी वञे ऐं पाकिस्तान जो किरोड़े अवाम जेको आहे उहो गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारे थो। ही सभु जेको करता धरता कयो वियो आहे उहो सिर्फ़ु हुक्मराननि जी इस्टेब्लिशमेंट जी करप्शन जे करे। आउं सम्झां थो त कुझु टाइम अॻु में हिकिड़ी रिपोर्ट आई हुई मुख़्तलिफ़ क़ौमी अख़बारुनि में, उन में इहो शाया थियो हो त जेकॾहिं भुट्टो असांजी ख़ानदान आहे उहो पंहिंजी स्विस बैंक्स में पयल रक़मूं जेकॾहिं खणी पाकिस्तान जे बैंकुनि में सिर्फ़ु रखे थो त 35 साल बजट फ्री, टैक्स फ्री बजट अची सघे थी। उहे छो नथा ईअं कनि? छो नथो शरीफ़ ख़ानदान पंहिंजियूं मिल्कियतूं जेके हुननि जूं ॿाहिरी मुल्कनि में आहिनि उहे खणी अचनि? छो नथा पाकिस्तान जा जेके इलीट क्लास आहिनि उन्हनि जो कमु इहो कोन्हे त हितां डॉलर खणी, हितां पैसो खणी, हितां मैशत खणी वञी ऑफशोर कंपनियूं ठाहिनि, ॿाहिरि दुनिया में वञी कंपनियूं ठाहिनि ऐं पंहिंजे औलाद खे उते एडजस्ट कनि, पंहिंजे ख़ानदाननि खे एडजस्ट कनि ऐं पाकिस्तान खे बेयारो मददगार हिननि बनाए छॾियो आहे। पाकिस्तान जूं असेंबलियूं, अॼुकल्ह सिंध जूं असेंबलियूं माण्हुनि जे लाइ
बेलाभ बणियल आहिनि ऐं ही जेके असांजा हुक्मरान आहिनि असांजा कामोर आहिनि उहे सिर्फ़ु पंहिंजे करप्शन जे लाइ वेठा आहिनि। पाकिस्तान जे अवाम जे लाइ हुननि वटि का बजट कोन्हे, पाकिस्तान जे अवाम जे लाइ हुनजो को प्रोग्राम कोन्हे त अवाम जे लाइ को प्रोग्राम ठाहिनि, का उन्हनि जे लाइ का उन्हनि जी अवाम जी भलाई जे लाइ को इदारा ठाहिनि, हिते को कारखाना ठाहिनि, हिते को मिलूं हणनि, उन सां को तालुक़ु कोन्हे। अवाम खां बिजली खसणी आहे, अवाम खां तेल खसणो आहे, अवाम खां रस्ता खसणा आहिनि, अवाम खां तालीम खसणी आहे। जीअं अॼु ॾिसो त स्कूल बंदि आहिनि। असांजो अर्ज़ु इहो आहे, असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, असांजी न पगारूं वधनि थियूं न कुझु थिए थो। हुकूमत एॾी महांगाई करे छॾियो आहे, असांजो जीअण जंजाल करे छॾियो अथई। अन्न महांगो कयो अथऊं, गेह महांगा कया अथऊं, जेके रोज़ खाइण वारियूं शयूं आहिनि हुकूमत एॾियूं महांगियूं करे छॾियो। ग़रीब अवाम पंहिंजो साह नथो खणी सघे, कंहिं मिट माइट ॾे अज़ीज़ क़रीब ॾे को परे आहे, मोए जहिड़े ते नथो पहुची सघे। तेल महांगा करे छॾिया अथऊं। का बि असांजी हुकूमत वाह नथी करे, न को अहिड़ो माण्हू आहे, न MNA आहे, न MP आहे, वोट वठण लाइ भॼंदा अचनि था। बाक़ी जॾहिं हे टाइम थिए थो त पोइ को MNA ज़ाहिर कोन्हे को। जॾहिं वोट जो टाइम थिए थो पोइ चवनि था त बाबा तव्हां ॾाॾे जो उज़ुर खाई करणु आहियो, फलण जो उज़ुर खाई करणु। हाणे जॾहिं अहिड़ी मुसीबत अची वई आहे, महांगाई बि थी विया त को MNA को वॾेरो को ज़मीनदार सभु अलाए काॾे हलिया विया आहिनि। ॼण इलाइक़े में आहिनि ई कोन। हुकूमत जॾहिं टे ॾींहं को काॾे भॻो थो, को काॾे भॻो। बाक़ी जॾहिं वोट जो टाइम थींदो पोइ चवंदा बाबा तव्हांजे इलाइक़े में आहियूं, असां सां एॾी मजबूरी आहे, पघारूं कोन थियूं वधनि ऐं असां मजबूर मिसकीन माण्हू, असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। को ॿार बच्चो बीमार थिए थो, वञूं था सरकारी अस्पताल में त डॉक्टर असांखे 5 सौ जी दवा लिखी था ॾियनि ॿाहिरि, त बाक़ी उतो हिकिड़ी टिकी ॾियनि था, जेको माण्हू जा मरी थो वञे जा बचे ई कोन थो पियो। एॾी तकलीफ़ आहे। हर इदारे में वञूं था, को ॿिए इदारे में असां मिसकिन जो तदारक कोन्हे को। जेको वॾेरो आहे सो ॾाढो आहे, उनजो कमु थिए थो, भई कंहिं ग़रीब गुरबे जो कोन थो थिए। हाणे असां स्टान ते असांजा भाउर आया आहिनि, असां महिरबानी कई थो, असां अर्ज़ु कयूं था बादशाहनि खे, कंहिं अमीर खे, जेको बि ॿुधे थो वज़ीर आज़म खे ऐं वज़ीर आला खे इहा अपील कयूं था त कुझु तेल में बि लाही करे असां मिसकिननि जो जेको खाधो पीतो आहे, जेको रोज़ जो जान आहे, दाल महांगी थी वई आहे, सब्जी महांगी थी वई आहे, हर चीज़ जेका आहे ग़रीबनि जे रोज़ खाइण वारियूं शयूं सभु महांगियूं थी वियूं आहिनि। उनजे लाइ असां इहे दावो कयूं था त असांजी का वार करण वारो कोन्हे को, ॿुधण वारो कोई कोन्हे को। दावो कयूं था कई माण्हू आपघात करे मरी था वञनि, अरिड़हं सालनि जा बेरोज़गार, रोज़गार कोन्हे को, न कारखानो आहे, न का अहिड़ी शयूं जेको माण्हू रोज़गार करे। चिंची वारनि जो तेल महांगो थी वियो आहे, दावो कंदा पिया त असांखे किरायो 50 रुपया बि नथो मिले, 350 रुपया तेल थी वियो आहे। कोई बि ॿुधण वारो कोन्हे को। उन लाइ असां दावो कयूं था पिया, ॿुधण वारा तव्हां ॿुधो था, जेको कुझु आहे इहो ई आहे। भाऊ महांगी अंदाज़ वधीक आहे, अटो महांगो, गेह महांगा, खंड महांगी, रोज़गार आहिनि, बिल अचनि था लखनि में, बिजलियुनि जा, गैस जा, गैस बि नथो हले, लखें रुपया बिल था अचनि। कमाई आहे न, वेही वेही शाम जो करदिशी हलिया था वञूं, किराया आहिनि, परेशान थी विया आहियूं, बचनि खे छा करायूं, ख़ुदकशी जहिड़ा थी विया आहियूं। साईं महांगप ट्रिपल में थी वई आहे। ॿुधाई न, अटो जेको मिलंदो हो असांखे 2000 रुपया, हिन महिल 6500 रुपया, 6000 रुपया अटो आहे। खंड 200 रुपया किलो आहे, पती 1500 रुपया किलो थी वई आहे। हिते गिराक आहे कान, रेट मिलनि नथा, नुक़सान करे हलिया था वञूं घर ॾे, बच्चा परेशान आहिनि, काॾे वञूं, ख़ुदकशी। निगरानी त ज़ुल्म कयो आहे न। महंगाई तो जी बहुत ज़्यादा हो गई है। महंगाई इतनी हो गई है कि जिसकी कोई समझ नहीं आ रही। अभी ट्रांसपोर्ट हमारी चल रही है, ये लाड़काना से पंजाब जाते हैं, फैसलाबाद, लाहौर, गुजरांवाला, कोई पैसेंजर नहीं है, गाड़ियां खाली आ रही हैं, खाली जा रही हैं। मालकान बड़े परेशान है इस वजह से। मालकान तो परेशान हैं, जो स्टाफ चल रहा है वो उससे ज़्यादा परेशान है, क्योंकि जब पैसेंजर नहीं होगा तो किसी की रोज़ी नहीं बनेगी। महंगाई इतनी है, उसके अलावा हर चीज़ महंगी है। सफ़ेद पोश आदमी जो दिहाड़ीदार तबका है वो तो ख़त्म हो गया है ना, बिल्कुल ख़त्म हो गया है। तो अब तो ये हिसाब आ गया, अभी ट्रांसपोर्टरों ने ये सोच लिया भी ये गाड़ियाँ खड़ी कर दें, बंद कर दें, तो गरीब आदमी किधर जाएगा। आते हैं, किराया महंगा है, वापस चले जाते हैं। इतना किराया है नहीं है, डीजल महंगाई की वजह से आवाम सताई पड़ी है, वो किराया भरे। अभी 500 रुपया जो किराया बढ़ गया है, 400-500 रुपया, तो कहाँ से पैसेंजर गरीब आदमी पूरा करे? या वो किराया भरे, या रोज़ी करे, या बच्चों को खिलाए, क्या करे? हुकूमत से तो हमारी ये अपील है कि मेहरबानी करें, गरीब पे थोड़ा सा तरस खाएं, ताकि डीजल पेट्रोल सस्ता हो, कोई महंगाई कम हो। अब कोई नहीं पूछने वाला इनसे। अल्लाह निगहबान है हमारे पाकिस्तान का और पाकिस्तानियों का।
ये अपना खाता पूरा कर रहे हैं, बाकी आवाम जो मर रही है वो मर रही है। बाबा सब एक ही हट्टी के चटे बैठे हैं, बस कोई किसी को कोई कुछ नहीं कह सकता। वो उस पे थोपता है, वो उस पे थोपते हैं। पीटीआई वाले नून पे थोपते थे, नून वाले इस पीडीएम पे थोपते हैं। किसको क्या कहें? मर रहा है तो गरीब मर रहा है बीच में। महंगाई में क्या करते हैं, ड्राइवरी करते हैं, बस रोजी में पूरे हैं, बस कुछ भी नहीं बनता है। जो कुछ कमाते हैं बस वो महीने का खर्च ही पूरा होता है। हुकूमत के क्या कहेंगे, हम अपने माल को देख रहे हैं, हुकूमत को क्या कहेंगे भाई? हुकूमत से कहेंगे कोई महंगाई कम करें, और क्या कहना है। माशाल्लाह महंगाई एतरी थी वई आहे जो ईअं सम्झो त ग़रीब गुरबो जीअण खां हलाक थी वियो आहे। अगरि ग़रीब गुरबो कमाए भी थो त 100 रुपयो 200 रुपया 500 रुपया छिके हुनजी 1000 रुपए ॾियाड़ी 3 टाइम मानी कीअं खाईंदो, उहे बच्चा ॿार कीअं हलाईंदो? पेट्रोल महांगो, खाधो महांगो, अटो महांगो, हर शइ महांगी, काॾे वञे? माना असां जीअण खां सफ़ा असुली बेवस थी पिया आहियूं। दिलि त चए थी पंहिंजो पाण खे मारे छॾिजे, पर नंढड़ा बचड़ा था ॾिसूं। अलाह हिदायत ॾींदो बिलावल भुट्टे खे, अलाह हिदायत ॾींदो मुराद अली शाह खे, अलाह हिदायत ॾींदो असांजे हुक्मराननि खे, ऑफिसरनि खे, त असांजो वधि में वधि ख़्यालु नथा कनि। सफ़ा अहसास निकिरी वियो अथनि, सफ़ा असली ज़ुल्म जी इंतिहा ते चढ़िया बीठा आहिनि। ख़ुदा थोरो रहम कयो, तव्हां ऑफिसर हो, ईअं न कयो। असांजे लाइ निगरान बि कुझु बि न कयो आहे सर। इहे निगरान आया, अगला जेके विया उहे गंज ठाहे पंहिंजो पासो वठी हलिया विया। निगरान जेके बि चढ़िया आहिनि इहे सभु ख़ाली आहिनि, इहे पंहिंजो पाण खे भरे साइड ते थी वेंदा। असां अवामनि खे को बि रिलीफ न ॾींदा, असांखे साॻियो ई निपोड़ींदा। असां पंहिंजनि खे निपोड़ींदासीं, हो असांखे निपोड़ींदा। इन जे करे असांजी फरमाइश त जेतिरो थी सघे पेट्रोल घटि कयो, महांगाई घटि कयो। असांखे जीअण जो वधीक असांखे न घुरिजे। अटो सस्तो करे जो, पेट्रोल सस्तो करे जो, ठीकु। ग़रीब गुरबे जो ख़्यालु कयो, रिलीफ जो। ॾाढी महांगाई थोरी महांगाईअ ते धको आणियो। इन जे करे मिलेस तो करे न वापसि था वञनि। माण्हुनि जटि कुवत ख़रीद ख़तमु थी चुकी आहे। जेके तरक़ियाती कम मनसूबा आहिनि उहे नाले मात्र रहिया आहिनि, सवाइ कुझु सरकारी या ॿियनि इन्हनि वॾनि माण्हुनि जे। बाक़ी आम माण्हू त जॻह बि कोन थो ठाराए सघे। जेके ड्रथियूं बरसातियूं गुज़िरियल 2022 में उन्हनि जा घर जेके आहिनि अञा ताईं कोन ठही सघिया आहिनि, ऐं जेका सर्वे थी आहे उहा बि अनकम्पलीट थी आहे। जे गेरेलो शहर लाड़काणे जो बाकराणी जा काफ़ी शहर आहिनि जिन जूं जॻहियूं डिस्ट्रॉय थियूं आहिनि, उन्हनि नाला ई कोन्हनि, पर हिकु हिकु ताक़तवर माण्हुनि जा समूरे खानदान जा नाला आहिनि। मेडिसन जी का हद ई न आहे, हथ जा ठप्पा लॻाए। लाड़काणे में हालत इहा आहे, तव्हां स्टोर ते वठो जेका महांगी थी आहे, पर उनखां सवाइ हथ जा ठप्पा हणी ऐं मेडिसन विकिरो था कनि, एक्स्ट्रा चार्जिस था पिया वठनि। उन्हनि खे बि को कंट्रोल को जेको आहे अथॉरिटी कोन्हे हेल्थ वारनि जो जेको छापो हणे ऐं कंट्रोल करे। ॿियो त थियो डीओशो साइड खां जेका प्रीमा कोइन जेका मिलंदी आहे मलेरिया जी, उहा सरे आम विकिरो पई थिए। 900 रुपया थो हुनजो डोज़। उहे पंहिंजी रोटीअ खां आरी लॻा पिया आहिनि, हथ ते धणी वेठा आहिनि। इवन कमिश्नर जो नोटिस नथो वठे। असांजो अफ़सोस आहे त कमिश्नर नथो नोटिस वठे, त उन्हनि जो नोटिस वठी छापा हणी उन्हनि कंट्रोल कराए। पंहिंजो असांजी महांगाई जे लाइ उन्हनि ते छापा नथा हणनि, खीर वाड़नि ते छापा नथा हणनि। मन मानी लॻी पई आहे। 260 रुपया किलो। कहिड़ो हारी कहिड़ो मज़दूर जेको आहे वठी सघंदो? हिकु पाउ खीर बि नथो वठी सघे असांजो मज़दूर हारी। जेके पंहिंजे बचड़नि खे, जेके नंढा बचड़ा आहिनि उन्हनि खे नथा प्यार थियनि, तड़पी मरी था वञनि। उहे डॉक्टर ॿुधाइनि था त बाबा हिननि जी ग़िज़ाई पेट्रोल जेको चवनि पिया त डॉलर सां थो मिले, डॉलर जॾहिं घटि थियो आहे त थियणु इहो खपे, त उन जी जेका आहे सा घटि क़ीमत ते मिलणु खपे। पर उहो रहंदो महांगो पियो थिए। हे पिया चवनि त असां जेको आहे शफ़ाफ़ियत आणींदासीं ऐं इंक्वायरी करे जेके जन माल 60 रुपया 400 रुपया जन जी करप्शन कया, उहे त आज़ादु घुमंदा था। पर हिकिड़ो बल्ब ॿारींदड़ हारी मज़दूर उहो जेल में आहे। उनखे छापा था हणनि। जिन जूं एसियूं थियूं हलनि उन कुझु बि कोन थो चयो वञे। लाड़काणे विच शहर में थियूं एसियूं हलनि, हिन वक़्तु बि हलनि। बाक़ी मुल्क हीअ जेका आहे ॻाटे टोड़ महांगाई आहे। माण्हू मरण कंधीअ ते बचा आहिनि। ग़रीब माण्हू रोज़ ख़ुदकशियूं था कनि, पाण खे माण जे लाइ पंहिंजा बच्चा विकिरो था कनि। त बच्चा असांजे वठो रेड़ियुनि ते था खपाइनि, होका था हलनि। इन खां वधीक कहिड़ी बदनसीबी आहे? हे फिरौनीअ जे दौर खां वधीक, सज़ाद जे दौर खां वधीक दौर ख़राबु दौर थी गुज़रियो आहे, जेको इंसान जो फितरी मौत खां अॻु मारे रहिया आहिनि पंहिंजी हथरातूं महांगाई करे। असां
सभिनी वसारियत ख़ासि करे जुडिशरी खे अपील कंदासीं, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट के, मौजूदा काज़ीज़ा फैज़ साहब के, चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख के, त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते तव्हां ई नोटिस वठो, न त हीअ हुकुमरान माण्हुनि खे जो मौत जे हवाले कंदा। महांगाई से एॾी जेको आहे तो ग़रीब तबिको मज़दूर तबिको परेशान थी वियो आहे। ॿुधी जिते मज़दूर जेके मिसाल ॻाल्हि वीचारा 400-500 600-700 कमाईंदा हुआ त पूरी नथी पवनि। जीअं पोइ तीअं हर शइ पई वधे थी, ख़ाली तेल एॾो न आहे, हर शइ वधे थी। खंड ॾे ध्यानु कर, गिहर ॾे ध्यानु कर, अटे ॾे ध्यानु कर, चांवर ॾे ध्यानु कर। बसि मज़दूर तबिको जेको आहे माना वधीक परेशान थी वियो आहे। जेके जंहिं ग़रीबनि खे नौकिरियूं बि कोन्हनि, पघारूं कोन्हनि, उहो अलाए सारे कोई रेड़ी थो वाहे, कोई गाॾा, कोई असां वांगुरु वेठो आहे मज़दूरी थो करे फुटपाथ ते। बहरहाल त उन जे लाइ माना वॾो मसइलो थी वियो आहे। अहिड़ी का गवर्नमेंट ई नथी अचे जेकी का चङाई करे। जेको अचे थो माना उन में का उमेद ई न आहे। जेको अचे थो माना उहो पंहिंजी थो वेठो हलाए। बसि ग़रीब तबिको मिसकीन मज़दूर परेशान आहे। वधि में वधि जेको पेट्रोल जी क़ीमत हुई हो 160 रुपया हुई ऐं उनजे बावजूदि IMF ज़ोर भरियो त पेट्रोल जी क़ीमत वधाई वञे, पर दुनिया ॾिठो त हुन पेट्रोल वधायो न बल्कि 10 रुपया फ़ी लीटर हुन घटि करे छॾियो। हुन क्लियर चयो त मां आवाम खे रिलीफ ॾींदुसि। IMF खे जेके पंहिंजा पैसा आहिनि हो उनखे वक़्त ते मिलंदा। त चवण जो मक़सदु इहो आहे, हुनजे ख़िलाफ़ु एतिरी तहरीक हलाई वई, PDM हुन में शामिल थी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुन में शामिल थी, जमियत उलमा इस्लाम हुन में शामिल थी। इन्हनि हे ट्रालियुनि जा मार्च कया, ट्रैक्टरनि जा मार्च कया। जंहिं मुल्क में, जंहिं ख़िते में, जंहिं रियासत में सिहत जो फ़ुक़दान, तालीम जो फ़ुक़दान, या ख़ुराक जो फ़ुक़दान, या अनाज जो फ़ुक़दान, या इंसाफ़ जी बेइंसाफ़ी थींदी हुजे न, उन मुल्क में उहो ग़ुलामी जी ज़ंजीरुनि में सदैव जकड़ंदा रहंदा आहिनि। असीं उहे ई ग़ुलाम आहियूं, असीं IMF जा ग़ुलाम आहियूं, असीं इंटरनेशनल साम्राज्य जा ग़ुलाम आहियूं। जेकी उहे डायरेक्शन्स ॾियनि था असीं उन्हनि ते हलूं था। 330 रुपया मां कल्ह हिकिड़ी न्यूज़ पढ़ी हुई त जंहिंमें चिकासा प्रपोज़ल अचे पियो त 360 रुपया तेल थींदो। हाणे जॾहिं हिकु शइ खे तव्हां रुॻो वधायो त हर शइ वधी वेंदी आहे। जीअं साईं सवेल तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि पई कई त अनाज जो अहिड़ो फ़ुक़दान आहे जो अटे जे लाइ माण्हू परेशान आहे, ख़ुराक जे लाइ माण्हू परेशान आहे। मक़सदु हिते जेको सवाइ इलिट क्लास खां जिन जूं पघारूं पेंशनूं 15-20 लख रुपया आहिनि उन्हनि खां हटी करे तव्हां वेंदो, मिडिल क्लास हुजे, लोअर क्लास हुजे, जेको बि उहो बर्बादु तबाह आहे। हुनजी तालीम ख़तमु आहे, हुनजी सिहत ख़तमु आहे, हुनजे जे लाइ खाद ख़ुराक ख़तमु आहे, जेको बि हुनजो एडिबिल्स आहे उहो सॼो ख़तमु थियणु लॻो पियो आहे। हीउ उहो मुल्क आहे जेको पंहिंजी ग़ुलामी जी ज़ंजीरुनि खे टोड़े ई कोन थो सघे ऐं पंहिंजी बर्बादी तबाही ॾांहुं वधे पियो। ऐं असीं ॾिसूं पिया क़ुर शरीफ़ में आहिनि, सुमुम बुकमुन मुनफ़हम ला यरजऊन, सुमुम बुकमुन मुनफ़हम ला यअकिलून। अखियूं हूंदे असीं अंधा आहियूं, कननि हूंदे असीं ॿोड़ा आहियूं, अकुल हूंदे असीं लाशऊर आहियूं, बेअकुल लॻाए वेठा आहियूं। असीं ॾिसूं पिया महांगाई थिए पई, तॾहिं बि असीं जेका तव्हां 3 म्यूज़िक बंदि कयो। मुंहिंजो हिकिड़ो चवणु आहे त तव्हां 3 म्यूज़िक बंदि कयो, जुगनी बंदि कयो, बजा तीर बजा बंदि कयो, ऐं हाणे जेको नओं जेको नारो निकितो आहे इहो बंदि कयो, असांजो मुल्क सुधरी वेंदो। हीउ जेको आयो आहे वज़ीर आज़म वेठो आहे, निगरान वज़ीर आज़म आहे न, हुन ते पाण नेब जो केस आहे, उहो वज़ीर आज़म लॻो वेठो आहे। उन्हनि खे तव्हां जेका सो असीं उन्हनि खे असीं उहे ई आहियूं, उहे रिढुनि जो भाई बग़ैर असांजो लॻा पिया आहिनि। जेॾी महिल बग़ैर खे बुख लॻंदी आहे, हिकु खाई ॿुधो हिकिड़ा 2 मवाली सुता पिया, अची जेका गाॾी पई आई त उथी चीची बाबा हिनखे चयो, हिकिड़े मवाली चयो यार हिनखे हिनखे परे कयोसीं, उथंदो कोन्हे भाई, मूंखे टंगो टाली करे खणी। असां आवाम जो हिनमहिल हाल इहो थी वियो आहे त बाबा ॿिए जेका राहगीर खे चओ था यार महिरबानी करे मूंखे टंगो टाली करे होॾे खणिजांइ, भाई पाण उथंदासीं कोन जेका आहे सो। पाण कंहिं बि जाइ ते कंहिं बि जॻह ते एतिजाज कंदो, उते 2 ॼणा निकिरी पवंदा। उहो छा आहे बाबा, कामरेड जेके आहिनि उहे जेको उते जो पंहिंजा भताखोरी वठंदा आहिनि। बाबा हीउ सॼो मुल्क खाई पंहिंजा वरी इल्ज़ाम कामरेडनि ते। जेको आवाज़ उतारींदो उनखे दॿायो वेंदो। जेको बि हिनमहिल महांगाई जो इहो जेका हालत थी आहे, मूं कल्ह जेका असां पंहिंजे नंढड़े खे चयो, मां चयो यार अटो त वठी आहे, 7000 रुपया चांवरनि जो अटो आहे, 7000 रुपया कणिक जो अटो आहे। हाणे अटो वठां पंहिंजे जेका तोड़े जो मां वकील माण्हू आहियां, तोड़े जो मां जेका मिडिल क्लास सां जेका वाबस्तगी रखां थो, पर अटो गिह वग़ैरह वठण जी ज़रूरत कोन्हे। हिनमहिल मां जेका सौदो वठी वियो आहियां, साईं हुते बीठो हुयो, यकीन ॼाणियो थेलियुनि में 12000 रुपए जो सौदो आहे जेको हिकिड़ी थेली में खयूं वञा थो। हीअ असांजी पोज़ीशन आहे, हीअ असांजी तालीम आहे, हीअ असांजो मुल्क आहे जिते असीं बर्बादी जे तरफ़ वधूं पिया, कॾहिं आबादी जे तरफ़ वञूं ई कोन पिया। इहे असांजे मथां हुकुमरान हूंदा जिन मां असां जान आजी न कराईंदासीं, असीं हमेशह अञा पोइ ते वेंदासीं, छो जो असीं ग़ुलाम आहियूं, ग़ुलाम रहंदासीं, ग़ुलाम ई आहियूं। जेका असांजे मुल्क में जेको महांगाई जो हिकिड़ी सूरत हाल आहे, इहा ॾींहों ॾींहुं मतिलबु रोज़ाने जे हिसाब सां महांगाई वधंदी पई वञे ऐं इन्फ्लेशन जेको असांजो रेशो आहे उहो तमामु घणो
ख़ासि करे त ही जेको हेठें तबिके जो या मज़दूर तबिको जेको आहे या लो पेड सैलरी जेके पर्सन्स आहिनि उन्हनि जे लाइ त ज़िंदगी गुज़ारण तमामु घणो मुश्किल थी वियो आहे ऐं आम माण्हूअ लाइ त जेको आहे सो ज़िंदा रहणु तमामु घणो मुश्किल ऐं मरणु आसान थी चुको आहे। माण्हुनि जी हालत इहा आहे जो पंहिंजा जेको आहे सो बचनि समेत फैमिली समेत ख़ुदकुशियूं पिया कनि। उनखां अलावा मज़दूर जी मज़दूरी 500 खां 700 रुपया आहे, जंहिंमें हू हिकिड़ो घटि में घटि जेको किलो अटे जो आहे त उहो बि 200 खां 250 रुपया उनजो किलो अटे जो आहे। उहो आम माण्हू जे लाइ त ज़िंदगी तमामु घणी अजीर ऐं दुश्वार थी चुकी आहे। ऐं हिन सिचुएशन में महांगाई जी जेको आहे नतीजनि में रिज़ल्ट में इहो थो अचे त अमन अमान ख़राबु थो थिए, स्ट्रीट क्राइम वधियो आहे ऐं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु थी वई आहे। मुल्क जो जेको इन महिल ॿरंदड़ पंहिंजो हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ी क्रिटिकल हिकिड़ी सिचुएशन पैदा थी चुकी आहे, जंहिंखे गवर्नमेंट जेको आहे हुनखे हैंडल करण में नाकाम थी चुकी आहे। ऐं इनखे जेको आहे सो निगरान हुकूमत खां को पुछण वारो ई कोन्हे त जेको आहे छो त तव्हां महांगाई एतिरी छो था कयो ऐं एॾो पेट्रोल तेज़ीअ सां ऐं उनखे को बग़ैर कंहिं शेड्यूल जे जंहिं महिल उन्हनि खे जेको आहे सो मौक़ो मिले थो पेट्रोल जी क़ीमत वधाइनि था ऐं घटि में घटि 30 खां 25 रुपयनि जे हिकिड़े ई धक में माना हफ़्ते में 8-10 ॾींहंनि जी जेको आहे सो पेट्रोल जी प्राइसिस वधे थी। नाज़रीन, मुल्की मुआशी हालात बिगड़जण सबबि आम जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक हद ताईं ख़राब थी चुकी आहे। माण्हू जेके आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर आहिनि असांजी उन सां बि ॻाल्हि ॿोल थी, ट्रांसपोर्टरनि सां बि ॻाल्हि ॿोल थी, आम माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी, वकीलनि सां बि ॻाल्हि ॿोल थी त हू इन हवाले सां जेको आहे तमामु घणा परेशान हाल आहिनि ऐं हुननि जो चवणु आहे त सरकार वटि को बि इन हवाले सां हल कोन्हे। हिन वक़्तु माण्हू जेके आहिनि रोज़ जेको आहे सो तमामु घणा मुश्किलातुनि जो शिकार थींदा पिया वञनि। उन वटि गुज़र सफ़र जा जेके वसीला आहिनि उहे घटिबा पिया वञनि, उन्हनि जो रोज़गार जेको आहे सो मुतासिर थियो आहे, उन्हनि जा बचा जेके आहिनि तालीम हासिल नथा करे सघनि, हिकिड़ी ॾुखी सूरत हाल में आहिनि। सो उन हवाले सां उतां जे जेको आहे सो हितां जे शहरनि जो, पाकिस्तान जे माण्हुनि जो, सिंध जे माण्हुनि जो, लाड़काणे जे माण्हुनि जो इहो ई मुतालबो आहे त वफ़ाक़ी सरकार फौरी तौर ते को न को रिलीफ जे हवाले सां मैकेनिज़म जोड़े त जीअं माण्हुनि खे को रिलीफ मिली सघे। हिन वक़्तु सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। आम मापे जूं शयूं उन ते बि कंट्रोल कयो वञे त जीअं माण्हू पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो गुज़ारे सघनि ऐं हीअ जेका ॾुखी सूरत हाल आहे उन मां ॿाहिरि निकिरी सघनि। तो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।